जेकॾहिं जबल बर्फ़ खां ख़ाली हुजनि त छा थींदो? तमामु जल्द बर्फ़ सां ढकियल जबल तबाह थींदा। तसवुरु करियो त जेकॾहिं तव्हांजो घर, तव्हांजो माल, तव्हांजो सभु कुझु ओचितो धोपी वञे ऐं तव्हां सभु कुझु पंहिंजी अखियुनि अॻियां ख़तमु थींदे ॾिसो त तव्हांजी ज़हनी हालत कहिड़ी हूंदी। उहे लफ़्ज़ हिमालया नदियुनि जी प्लेटफॉर्म ऐं माहौलियाती सहाफ़ी टे पोल जे अॻूणे एडिटर ज़ोफियन टी इब्राहिम जा हुआ, जंहिं हिकु इंटरव्यू में चयो त कुझु साल अॻु जॾहिं गिलगित बल्तिस्तान में हुंज़ा लीग फाटो तॾहिं उतां हिजरत कंदड़ औरतूं पंहिंजे विञायल घरनि खे ॿीहर हासिल करण जी उमेद में ॿुॾल इलाइक़े खे ॾिसण आयूं। उहो हिकु अहिड़ो सवाल आहे जंहिं बाबति माहौलियाती माहिर डिघे अरसे खां परेशान रहिया आहिनि ऐं उन सिलसिले में फौरी क़दम खणण जो मुतालबो करे रहिया आहिनि। इंटरनेशनल सेंटर फॉर इंटीग्रेटेड माउंटेन डेवलपमेंट ICIMOD जी ताज़ी रिपोर्ट मूजिबि एशिया जे हिंदू कश हिमालया में मौजूदु ग्लेशियर्स, जिन में पाकिस्तानी ग्लेशियर बि शामिल आहिनि, हिन सदीअ जे आख़िर ताईं पंहिंजे हिसे जो 75% विञाईंदा, जंहिं जे नतीजे में उन्हनि इलाइक़नि में 240 मिलियन माण्हू तबाही आणींदड़ ॿोॾि ऐं पाणी जी खोट खे मुंहुं ॾींदा। वहकरनि जी थिंक टैंक क्लाइमेट एनालिटिक्स सां तालुक़ रखंदड़ इस्लामाबाद जे माहौलियात जे माहिर डॉक्टर फहद सईद मूजिबि ग्लेशियर्स जी तेज़ी सां ॻरण जो बुनियादी सबबु कार्बन जे अख़राज में इज़ाफ़ो आहे, जंहिं जे करे आलमी गर्मी में इज़ाफ़ो थी रहियो आहे। माहिरनि जो चवणु आहे त ग्लेशियर्स तेज़ीअ सां ॻरण ऐं बर्फ़ानी तलाउ जो फाटण सिर्फ़ मक़ामी तबक़नि ताईं महदूद नाहे। ग्लेशियर्स जो ॻरण पाणी जी हिफ़ाज़त खे मुतासिर करे थो ऐं ज़राअत लाइ हाइड्रो पावर, पीअण जे पाणी समेत पाणी जी फ़राहमी खे मुतासिर करे थो। पाणी जी खोट ज़रई फ़सलनि ऐं खाद खुराक जी पैदावार ते असर अंदाज़ थिए थी। हाइड्रो पावर जी पैदावार ते असर तवानाई जे शोबे खे मुतासिर करे थो, जॾहिं त पाणी जे वहकिरे में तब्दीलियूं बायो डाइवर्सिटी ऐं दरिया जे माहौलियाती निज़ाम ते असर अंदाज़ थियनि थियूं।